पर हिन वक्त असांखे हितां खणनि पिया था छो? हा असांखे या कंहिं सीआई में जेल में या कंहिं चौकी वग़ैरह ते रखंदा या थी सघे ॿिए सेक्शन ते रखनि। अच्छा हा चयूं छा तव्हांखे? हा बिल्कुलु साल थी मां गिरफ़्तार करायो आहे। ॾो सिर्फ़ु इहो ई आहे त असां हिकु मज़लूम शागिर्द जे लाइ जेको जंहिंखे ॿ ॾियारा पहिरियां शहीद कयो वियो गोलियूं हणी करे त उन्हनि जे हक़नि जे लाइ हुन सां इंसाफ़ कयो वञे उनजे ॾोह में असां शागिर्दनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं इहो हिसायो थो वञे त तव्हां को सिंध जा वारसन आहियो जो तव्हां उथी करे सभिनि जे हक़नि जी ॻाल्हि कंदो। वाइस चांसलर हुजे खैरपुर पुलिस हुजे केर बि हुजे शहीद इरफान जतोई जे قاتل जी गिरफ़्तारी जे लाइ उन सां इंसाफ़ जे लाइ जेको तव्हां एहतजाज कयो आहे उनजे ॾोह में तव्हांखे हिननि गिरफ़्तार करे थाणे में रखियो आहे। असांखे ख़दशो आहे त सुभाणे तव्हांखे बि ही मारे सघनि था। ही सिंध पुलिस थाणेदार ही करप्शन चंद पैसनि जे लालच में असांजे नौजवाननि खे खंभे गुम करे क़तल करे था छॾनि। असां हिननि खे बख़्श न कंदासीं। असां खादम आहियूं तव्हांजा ऐं तव्हांखे अकेलो कोन छॾींदासीं। लख करोड़ वॾी महिरबानी। हा क़दर पिया ॻाल्हायो? जी ॻाल्हायो पिया। हा मोहम्मद हनीफ़ मित्रो शाह लतीफ यूनिवर्सिटी हिन वक़्तु शाह लतीफ ٿाणे खां ॻाल्हायां थो। जी दादा ईशान मंगरियो ऐं असां ॿई ॼणा गिरफ़्तार कयासीं। शाह लतीफ मां गिरफ़्तार करायो आहे। अच्छा तव्हांजी वॾी महिरबानी। पोस्ट तव्हांजी पढ़ी से असांखे हिकु नवां आई बाबा असां तव्हां सां गॾु आहियूं बल्कि जेकॾहिं तव्हांखे गिरफ़्तार कयो अथनि बेगुनाह गिरफ़्तार कयो अथनि त असां खैरपुर बि ईंदासीं शाह लतीफ यूनिवर्सिटी बि ईंदासीं थाणे ते बि ईंदासीं। बिल्कुलु हिन वक़्तु वजन में बि आई ख़बर पई त सुबुह हिननि जेको फरादी बीहारियो असांजो इब्रार हुसैन राजपूत उहो हिननि सां बीहे कोन पियो ऐं हिन वक़्तु सुबुह 9 बजे एफआईआर कटींदा फरादी ॿियो को बीहारे करे। हाणे उहो इब्रार छो नथो बीहे ख़बर नथी पए छो त इब्रार जी जेका असां पुछा कईसीं स्टेटिक में उहो कॉन्ट्रेक्ट ते लेक्चरर हुयो ऐं उहो तव्हां छॾे वियो हुनखे सुठो टाइम थियो हिन मुलाज़िम हिन वक़्तु आहे ई न। तव्हां ते छाजे करे हिननि एफआईआर कई आहे या थाणे ते छा लाइ वठी विया आहिनि तव्हांखे? असांजो ॾोह इहो ई आहे त असां हमेशह हक़नि जी ॻाल्हि कई आहे त जीअं नौजवान इरफान जतोई खे 10 फरवरी ते सिंध यूनिवर्सिटी जे हासिल तां गिरफ़्तार कयो वियो हुयो ऐं हुन खां पोइ 2 ॾियारा पहिरियां हुनखे सखर में पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए माराए छॾियो। असां इहा ॻाल्हि था चऊं अगरि त पाकिस्तान जे आइन में इहो आहे त जंहिंखे बि को एफआईआर को ॾोह आहे त थाणा ऐं कोर्टूं आहिनि उन्हनि में पेश कयो। उनजो इहो मक़सदु न आहे त शागिर्दनि जो क़त्लेआम सरेआम कंदा वतनि ऐं अलाए केतिरा अहिड़ा केस थी चुका आहिनि। अगरि असां पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ उथारियूं त उन्हनि शागिर्दनि खे गिरफ़्तार करे ऐं उनखे हिसायो वञे। अच्छा तव्हांखे हिन वक़्तु जेको हिननि गिरफ़्तार कयो आहे राति जी ऊंदाही में राति जे वक़्तु हिननि तव्हांखे जेको गिरफ़्तार कयो आहे उनजो मेन सबबु इहो आहे त तव्हां शहीद इरफान जतोई जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ जे लाइ एहतजाज कयो आहे। बिल्कुलु बिल्कुलु असांजो ॾोह सिर्फ़ु इहो ई आहे त असां हिकु मज़लूम शागिर्द जे लाइ जेको जंहिंखे 2 ॾियारा पहिरियां शहीद कयो वियो गोलियूं हणी करे त उन्हनि जे हक़नि जे लाइ हुन सां इंसाफ़ कयो वञे उनजे ॾोह में असां शागिर्दनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं इहो हिसायो थो वञे त तव्हां को सिंध जा वारसन आहियो जो तव्हां उथी करे सभिनि जे हक़नि जी ॻाल्हि कंदो। मां तव्हांखे इहा दिलजाए ॾियां थो त तव्हां नंढड़ कान आहियो। खैरपुर पुलिस खे बि असां मोहलत बि ॾेई चुका आहियूं वरी बि असां उन्हनि खे चऊं था त ॾाह थियो असांखे मजबूर न कयो ऐं उनजा नतीजा ख़राब निकिरी सघनि था। मां बि इनशाला पहुचां थो जेकॾहिं तव्हांखे आज़ादु नथा कनि त थाणे जे आॾो बि एहतजाज थींदो शाह लतीफ यूनिवर्सिटी जे साम्हूं बि एहतजाज थींदो। असांजा नौजवान बिल्कुलु हे जेको असां हक़नि जी ॻाल्हि कयूं था त हे उन नौजवाननि जे शऊर जो क़त्ल करण था चाहिनि ऐं जेके हिन वक़्तु असांजी गिरफ़्तार जा मेन माण्हू ज़िम्मेवार आहिनि असांखे कुझु बि थियो त उहो शाह लतीफ यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर मुरीद इहो डॉक्टर खलील अहमद एबूपुरो साहिबु ऐं रजिस्ट्रार मुरीद हुसैन एबूपोटो ताज लाशारी ऐं जेको चवनि पिया त इब्रार हुसैन राजपूत। तव्हां नंढड़ कान आहियो इनशाला तव्हांजी आज़ादी जे लाइ असां जिदोजहद कंदासीं। खैरपुर पुलिस खे बि मोहलत ॾियूं था शाह लतीफ यूनिवर्सिटी खे बि चऊं था त सुधरो असांखे हथियार खणण ते मजबूर न कयो असांजे नौजवाननि खे परेशान न कयो। इनशाला तव्हांजी आज़ादी जे लाइ असां पाण पहुचंदासीं। क़ादर चانڈيو पहुचंदो क़ादर चانڈيو जी सॼी टीम तव्हां वटि पहुचंदी अॼु। बिल्कुलु बिल्कुलु दा वॾी महिरबानी छो त असां हिननि जिन धमकियुनि खां हिननि गिरफ़्तारनि खां अॻ में डॻाऊं न हिन वक़्तु डॼूं था हे भल असां ते कूड़ा केस कनि एफआईआरूं कराइनि इंतज़ामिया गठ जोड़ लॻी पई आहे पोइ बि असांजा हौसला हिननि हरकतुनि खां
बुलंद थींदा, असां आवाज़ खे वरी बि इंशाअल्लाह पंहिंजो भरपूर नमूने सां उथारींदासीं ऐं हमेशह हक़ सच जी ॻाल्हि कंदा रहंदासीं इंशाअल्लाह।